उहे मुहाजिर ऐं अंसार जेकी अव्वल ईमान आणे सभिनी खां अॻरा थिया हुआ ऐं पिणु उहे जेकी खाउन पोइ वधि में वधि सुहिणे नमूने में संदन रस्ते ते हलिया तिन खां अल्लाह राज़ी थियो ऐं हू अल्लाह खां राज़ी थिया। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अमीरुल मोमिनीन मुआविया बिन अबी सुफियान रज़ियल्लाहु अन्हु ऐं संदसि घराणो मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे महबूब घराणनि में दाख़िल ऐं शामिल आहे। क़ुरान मुक़द्दस जे अंदरि सूरत मुमतहिना आयत नंबर 7 जे अंदरि अल्लाह ताला जो इरशाद आहे असल्लाहु अन यजअल बैनकुम व बैनल्लज़ीना आदैतुम मिनहुम मवद्दह वल्लाहु क़दीरुन वल्लाहु गफूरुर रहीम। अल्लाह फरमाए थो अन क़रीब अल्लाह ताला तव्हां ऐं तव्हांजे दुश्मननि जे विच में मुहबतूं पैदा कंदो। अल्लाह ताला हर शइ ते क़ादिर आहे ऐं अल्लाह ताला बख़्शणहार महिरबान आहे। सुभान अल्लाह। हीअ आयत वाज़िह तौर ते दलील आहे अबू सुफियान रज़ियल्लाहु अन्हु ऐं हुनजे चंद साथियुनि जूं नबी अलैहिस्सलातु वस्सलाम सां पहिरीं दुश्मनियूं हुयूं, लेकिन फ़तेह मक्का खां पोइ अल्लाह ताला उहे दुश्मनियूं मुहबत सां तब्दील करे ॾियूं। क़ुरान जो फ़ैसिलो आहे असल्लाहु अन यजअल बैनकुम व बैनल्लज़ीना आदैतुम मिनहुम मवद्दह। अल्लाह फरमाए थो अन क़रीब ए मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ए मुसलमानो तव्हांजे ऐं तव्हांजे दुश्मननि जे विच में अल्लाह ताला मुहबत पैदा कंदो। क़ुरान जो फ़ैसिलो आहे वल्लाहु क़दीर। अल्लाह ताला क़ादिर आहे त दुश्मन महबूब बणिजी वञे। वल्लाहु गफूर रहीम। अल्लाह ताला बख़्शणहार महिरबान बि आहे जो दुश्मननि खे अल्लाह हिदायत ॾे, हुननि जे गुनाहनि खे माफ़ करे रहमतूं करे हुननि खे तव्हांजो भाउ बनाए। अहिड़ी रीति सही बुख़ारी शरीफ़ जे रिवायत मौजूदु आहे हदीस नंबर 3825। सईदा हिंद रज़ियल्लाहु अन्हा नबी अलैहिस्सलातु वस्सलाम वटि आई आहे इस्लाम क़बूल करण खां पोइ। चवे थी अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इस्लाम क़बूल करण खां अॻु दुनिया में सभ खां वधीक जंहिं घराणे सां नफ़रत हुई दुश्मनी हुई उहो तव्हांजो घराणो आहे, लेकिन इस्लाम क़बूल करण खां पोइ जेको घराणो वधि में वधि मुंहिंजो महबूब बणिजी चुको आहे, जंहिं घराणे जी इज़त करणु मुंहिंजे लाइ वधि में वधि महबूब आहे, उहो तव्हांजो घराणो आहे। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो वाइज़न वल्लज़ी नफ़्सी बियदिही। मामलो ईअं ई आहे, मामलो ईअं ई थींदो आहे। इन जी माना इहा आहे त मुंहिंजे तरफ़ां बि मामलो ईअं ई आहे। पहिरीं अगरचे नफ़रतूं मामलात हुआ, दुश्मनियूं हुयूं, लेकिन हाणे तव्हां इस्लाम क़बूल कयो आहे त हाणे सभु नफ़रतूं ख़तमु, छो त क़ुरान जो हुकुम आहे अल्लाह मुहबत पैदा कंदो। इब्न तीन रहमतुल्लाह अलैह फरमाइनि था, अल्लामा इब्न हजर रहमतुल्लाह अलैह सही बुख़ारी जे अंदरि इन रिवायत जी वज़ाहत में फरमाइनि था इब्न तीन जे कौल खे ज़िक्र कंदे वकअन्नहु रा अनल माना व अना अयज़न बिनिस्बत इलैक मिसल ज़ालिक। गोया के मक़सदु इहो आहे त नबी अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो ए हिंद आउं बि अहिड़ी तरह तव्हांजे ख़ानदान सां मुहबत थो कयां। जी हा, जेको ख़ानदान हबीब अलैहिस्सलातु वस्सलाम जो महबूब हुजे उन ख़ानदान सां मुहबत करणु ज़रूरी आहे। इहो क़ुरान मुक़द्दस जो फ़ैसिलो आहे त आले अबी सुफियान इस्लाम क़बूल करण खां पोइ मुसलमाननि जो महबूब ख़ानदान बणिजी वियो। पाण अलैहिस्सलातु वस्सलाम बि इन मुहबत जो इज़हार कंदे अबू सुफियान रज़ियल्लाहु अन्हु जी घरवारी हिंद रज़ियल्लाहु अन्हा खे चयो वाइज़न, यानी गोया के आउं बि तव्हां सां मुहबत कयां थो, अचो त पोइ उन ख़ानदान सां मुहबत कयूं जेको कुरैशी अज़ीम ख़ानदान जंहिंजूं फज़ीलतूं क़ुरान में ऐं जंहिंसां नबी अलैहिस्सलातु वस्सलाम अहले बैत ऐं तमामु मुसलमान मुहबत कई। वस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। सब्सक्राइब करियो ऐं बेल आइकन ते क्लिक करियो त जीअं असांजी हर नई वीडियो जो नोटिफिकेशन मिले।